रेज़ोल्यूशन जी हिमायत कयां थो, पर इन में मुझी गुज़ारिश है त कराची जाइ ते पूरी सिंध लिखी वञे, छाकाणि त शार्टेज पूरे सिंध में आहे। मुख़्तसरी ॻाल्हि सही, माण्हुनि खे एतिरा मसइला आहिनि, सभई पाण उनखे फेस पिया कयूं, ऐं लोड शेडिंग जो जेको वक़फ़ो आहे उहो तमामु घणो आहे, ऐं उहा गैस में प्रेशर बनाए। अजीब इतफ़ाक़ चइजे या ज़्यादती चइजे, जेको सूबो गैस के प्रोड्यूस करे हुननि जे माण्हुनि खे गैस न ॾिनी वञे, इहा इंतिहा आहे। तंहिंजे करे मुंहिंजी तव्हांजी तवसुस सां फेडरल गवर्नमेंट खे ॿिया गुज़ारिश आहे त बाबा इहा जेका पाबंदी तव्हां हई वई आहे त शहरनि खे त गैस तव्हां ॾेई सघो था, असांखे कोई एतिराज़ु कोन्हे, पर ॿाहिरां वांगुरु कहिड़ो ॾोहो कयो आहे। तंहिंजे करे तव्हांजी तवसुस सां मां हिन पूरे ऐवान खे गुज़ारिश थो कयां त असीं फेडरल हुकूमत खे अप्रोच कयूं त महिरबानी करे इहा पाबंदी बि ख़तमु कई वञे, जंहिं माण्हुनि जी मुश्किलात में आसानी थी सघे।